घोटकी वेझो ॻोठ बसीर चाचड़ पासण इज्तमाही लॼालुट जो शिकार नारी हूरा चाचड़ जे गुरहारी हुअण जी तस्दीक थी वई आहे। टीबी रिपोर्ट में इज्तमाही लॼालुट ऐं गुरहारी हुअण जी तस्दीक खां पोइ पुलिस पारां जांच जो सिलसिलो तेज़ कयो पियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया घोटकी वेझो ॻोठ बसीर चाचड़ पासण इज्तमाही लॼालुट जो शिकार नारी हूरा चाचड़ जे गुरहारी हुअण जी तस्दीक थी वई आहे। टीबी रिपोर्ट में इज्तमाही लॼालुट ऐं गुरहारी हुअण जी तस्दीक खां पोइ पुलिस पारां जांच जो सिलसिलो तेज़ कयो पियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया घोटकी वेझो ॻोठ बसीर चाचड़ पासण इज्तमाही लॼालुट जो शिकार नारी हूरा चाचड़ जी गुरहारी हुअण जी तस्दीक थी वई आहे। टीबी रिपोर्ट में इज्तमाही लॼालुट ऐं गुरहारी हुअण जी तस्दीक खां पोइ पुलिस पारां जांच जो सिलसिलो तेज़ कयो पियो आहे। घोटकी वेझो ॻोठ बसीर चाचड़ पासण इज्तमाही लॼालुट जो शिकार नारी हूरा चाचड़ जे गुरहारी हुअण जी तस्दीक थी वई आहे। टीबी रिपोर्ट में इज्तमाही लॼालुट ऐं गुरहारी हुअण जी तस्दीक खां पोइ पुलिस पारां जांच जो सिलसिलो तेज़ कयो पियो आहे। तफ़सील मां कंदासीं घोटकी मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर न्यास चनो खां। जी न्यास आगाह कजो। जी बिल्कुल ही घोटकी बस आदमपुर थाने जी हद ॻोठ वज़ीर चाचड़ में कुछ ॾींहं अॻु जेको वाक़ियो पेश आयो जंहिंमें नारी हूरा चाचड़ उनखे इज्तमाही लॼालुट जो निशानो बणायो वियो। उनजी जेका मेडिकल रिपोर्ट आहे उनमें उनजे गुरहारी हुजण जी तस्दीक कई वई आहे। आगा खान जमाती मां जेका मेडिकल जा जुज़ा वरिता विया उनजी रिपोर्ट अॼु ज़ाहिर थी वई आहे जंहिंमें तस्दीक कई वई आहे त उहो औरत जेका नारी हूरा चाचड़ उहा गुरहारी आहे। तक़रीबन ॿिनि महीननि जी जेका उहा गुरहारी आहे ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो वञा त आगा खान लिबासी जी रिपोर्ट आदमपुर पुलिस जे हवाले कई वई आहे ऐं इन्वेस्टिगेशन ऑफिसर जेको आहे उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन इहो चयो आहे त रिपोर्ट जो जाइज़ो वरितो पियो वञे ऐं उन खां पोइ जेका पुलिस जी जांच आहे उहा बि वधाई वई आहे। होॾां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जेके वाक़ई में मुलविस नामज़द थियल जवाबदार हुया उनजी जेको आहे उहा ॿुधायो पियो वञे त हिकु जवाबदार जी जेका पकी ज़मानत आहे उहा घोटकी जी अदालत मां मंज़ूर थी वई आहे। जॾहिं त पुलिस ज़रिए इहा दावा कई आहे त केस में नामज़द हिकु जवाबदार जेको ज़मीर चाचड़ आहे उनखे त पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जी महिरबानी वांची न्यास आगाह करण लाइ।